मज़मून फ़िज़िक्स क्लास ॾहों बाब 12 सबक़ 8 हिस्सो पहिरियों मश्क महरूज़ी सवाल एक्सरसाइज़ MCQs। अस्सलाम वालेकुम प्यारा ॿारो, सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। मां आहियां सनाउल अहमद। प्यारा ॿारो, असीं चैप्टर नंबर 12 कंप्लीट करे चुका आहियूं ऐं हींअर असीं उन चैप्टर जूं एक्सरसाइज़ शुरू करे रहिया आहियूं। ऐं इन चैप्टर जूं जेके एक्सरसाइज़ आहिनि उहे ॿिनि सेक्शन्स में विरायल आहिनि। हिकु सेक्शन आहे ए, जंहिंमें असां पढ़ंदासीं मल्टीपल चॉइस क्वेश्चन्स, जंहिंखे असां MCQs बि चवंदा आहियूं। ऐं ॿियो सेक्शन आहे बी, जंहिंमें असीं वरी न्यूमेरिकल्स सॉल्व कंदासीं। तो हिन लेक्चर में असीं सेक्शन ए पढ़ंदासीं ऐं सेक्शन ए में सभ खां पहिरीं जेको MCQs ॾिनो वियो आहे उन में चवे थो द वेव्स दैट हैव मैक्सिमम पेनिट्रेटिंग पावर टू ट्रीट ट्यूमर्स आर, चए थो उहे वेव्स ॿुधायो जंहिंजो दाख़िल थियण जो जेको पावर आहे कैंसर खे ख़तमु करण जे लाइ, कैंसर खे ट्रीट करण जे लाइ, उहे कहिड़ियूं आहिनि। यानी कैंसर खे ट्रीट करण जे लाइ, कैंसर जे इलाज करण जे लाइ जेके असां वेव्स इस्तेमालु कंदा आहियूं उन्हनि वेव्स मां कहिड़ी वेव्स जो वधि में वधि पावर आहे दाख़िल थियण जो। तो असांखे ऑप्शन ॾिए थो, चवे थो अल्ट्रावायलेट रेडिएशंस, ॿियो आहे माइक्रोवेव्स, टियों आहे गामा रेज ऐं चौथों आहे रेडियो वेव्स। तो प्यारा ॿारो, जीअं त असां पढ़ी आया आहियूं त सभ खां वधीक जेका फ्रीक्वेंसी हूंदी आहे उहा हूंदी आहे असांजी गामा रेज जी। जंहिं रेज जी फ्रीक्वेंसी वधीक, उन वेव्स जो पेनिट्रेटिंग पावर जेको हूंदो उहो वधीक हूंदो। त हिते जेको असांजो ऑप्शन ठहे थो उहो थिए थो गामा रेज, यानी ऑप्शन सी। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो अहिड़े नमूने सां हींअर असीं हलंदासीं वरी MCQs ॿिए जे तरफ़। त हुन में चवे थो द इलेक्ट्रोमैग्नेटिक रेज यूज्ड इन रेडियोथेरेपी टू डिस्ट्रॉय कैंसर सेल्स आर, चए थो त इलेक्ट्रोमैग्नेटिक रेज जेके असां रेडियोथेरेपी में यूज़ कंदा आहियूं कैंसर जे सेलनि खे मारण जे लाइ, उन्हनि खे ख़तमु करण जे लाइ, त उहे जेके रेज हूंदा आहिनि उहे कहिड़ा हूंदा आहिनि। ठीकु आहे, यानी उहे कहिड़ा रेज असां यूज़ कंदा आहियूं। तो प्यारा ॿारो, हिते असांखे 4 ऑप्शन ॾिए थो। चए थो हिकिड़ो आहे इंफ्रारेड रेज, ॿियो आहे विजिबल रेज, टियों आहे एक्स रेज ऐं चौथों आहे अल्ट्रावायलेट रेज। तो जीअं त असां पढ़ी आया आहियूं प्यारा ॿारो त जेके रेडियोथेरेपी में असां रेज यूज़ कंदा आहियूं उहे असांजा एक्स रेज टाइप हूंदा आहिनि। यानी एक्स रेज असां जेके आहिनि त उहे रेडियोथेरेपी में यूज़ कंदा आहियूं। यानी हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो बि ऑप्शन सी आहे। उन खां बाद में थर्ड MCQ जी तरफ़ हलूं था प्यारा ॿारो। तो हुन में चवे थो द वेलोसिटी ऑफ लाइट इन अ डायमंड इज वेयर इज द रिफ्रेक्टिव इंडेक्स ऑफ डायमंड विथ रिस्पेक्ट टू वैक्यूम इज 2.5। हक़ीक़तन जेकॾहिं ॾिठो वञे प्यारा ॿारो, ही जेको सवाल आहे उहो असांजे हिन चैप्टर सां तालुक़ु नथो रखे। ही जेको सवाल आहे उहो आहे असांजो अॻे चैप्टर जो, यानी ऑप्टिक्स जो। ठीकु आहे, पर जेकॾहिं हिते हिननि इहो सवाल ॾिनो आहे बुक वारनि त हिन खे बि असीं सॉल्व करे छॾियूं था। तो बेसिकली हिन में चवे थो त डायमंड में लाइट जी जेका वेलासिटी आहे उहा केतिरी थींदी, जॾहिं त उन डायमंड जी जेका रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे वैक्यूम में उहा आहे असांजी 2.5। तो इन जे लाइ असांखे ऑप्शन ॾिए थो। ऑप्शन 1 आहे 1.2 × 10⁸ मीटर पर सेकंड, ऑप्शन बी आहे 5 × 10⁸ मीटर पर सेकंड, उन खां बाद में ऑप्शन सी आहे उहा आहे 1.2 × 10⁻10 मीटर पर सेकंड ऐं ऑप्शन डी आहे 2.5 × 10⁸ मीटर पर सेकंड। तो प्यारा ॿारो, हिते असां फार्मूले जे तहत जेको आहे त ही हिननि मां कोई वैल्यू कढी सघूं था। तो फार्मूलो आहे असां वटि n = c/v। हाणे n छा आहे? n आहे असांजो रिफ्रेक्टिव इंडेक्स। ठीकु आहे, और जेकॾहिं असां रिफ्रेक्टिव इंडेक्स जी ॻाल्हि कयूं प्यारा ॿारो, त रिफ्रेक्टिव इंडेक्स जेको आहे उहा हूंदी आहे कंहिं बि मटीरियल में लाइट जे मुड़ण जी सलाहियत खे असां रिफ्रेक्टिव इंडेक्स चवंदा आहियूं। त कंहिं बि मटीरियल में जेकॾहिं लाइट दाख़िल थिए थी त उन में उहा लाइट केतिरी मुड़े थी, ठीकु आहे, केतिरी बेंड थिए थी, तो उनखे असां जेको चवंदा आहियूं रिफ्रेक्टिव इंडेक्स। इनशाला हिन खे असां ऑप्टिक्स वारे चैप्टर में सुठे नमूने सां सम्झण जी कोशिशि कंदासीं। तो फार्मूले में n जेको आहे उहो असांजो रिफ्रेक्टिव इंडेक्स आहे। उन खां पोइ c जेका आहे उहा आहे स्पीड ऑफ लाइट ऐं v आहे वरी वेलासिटी। तो प्यारा ॿारो, अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त असांखे मालूम छा आहे करिणो? असांखे मालूम करणी आहे वेलासिटी ऑफ लाइट कंहिं में डायमंड में। ठीकु आहे, हीअं त असांखे रिफ्रेक्टिव इंडेक्स ॾिनी वई आहे।
तो असां हिन फार्मूले खे रीअरेंज कंदासीं थोरो। असांखे वेलासिटी मालूम करणी आहे त रिफ्रेक्टिव इंडेक्स जेका आहे यानी एन आहे उहा असांजी डिवाइड में हली वेंदी। तो हिते असां हाणे छा कंदासीं, वैल्यू रखंदासीं। ठीकु आहे, त सी आहे असांजी स्पीड ऑफ लाइट जेका आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, ऐं उन खां बाद में रिफ्रेक्टिव इंडेक्स असांखे ॾिनी वई आहे जेका आहे 2.5। ठीकु आहे, हाणे जॾहिं असां 3 खे 2.5 सां डिवाइड कंदासीं त असां वटि जवाबु ईंदो 1.2 ऐं असांजो 10⁸ जेको आहे उहो सेम रहंदो। यानी हिते जेकॾहिं असां ॾिसूं त असां वटि जेको जवाबु आयो आहे जेको असां वटि वैल्यू आयो आहे उहो आहे 1.2 × 10⁸ मीटर पर सेकंड। ठीकु आहे, हाणे प्यारा वारो ॾिसंदासीं असीं त हिन ऑप्शन्स में असां वटि जेको ही वैल्यू आहे उहो किथे मैच थिए थो कंहिं ऑप्शन सां, त हा उहो असांजो मैच थिए थो ऑप्शन ए सां। यानी वेलासिटी जेका डायमंड में आहे लाइट जी उहा आहे 1.2 × 10⁸ मीटर पर सेकंड। ठीकु आहे, तो उन खां बाद में MCQ 4 जे तरफ़ हलूं था ऐं MCQ 4 में चवे थो द ग्रुप containing only electromagnetic waves is, चवे थो त उहो ग्रुप ॿुधायो जेको सिर्फ़ु इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स ते मुश्तमिल आहे। ठीकु आहे, तो इन जे लाइ असांखे ऑप्शन ॾिए थो, चए थो त लाइट वेव्स, रेडियो वेव्स, माइक्रोवेव्स। उन खां पोइ लाइट वेव्स, रेडियो वेव्स एंड साउंड वेव्स। ऑप्शन सी में चए थो त लाइट वेव्स, साउंड वेव्स एंड माइक्रोवेव, एंड ऑप्शन डी में चवे थो रेडियो वेव्स, साउंड वेव्स एंड माइक्रोवेव। तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां ॾिसूं त साउंड जेको आहे उहो असांजो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स न आहिनि। तो हिन टिनी ऑप्शन्स में असां वटि साउंड मौजूदु आहे, यानी ही टे ऑप्शन असांजा जेको आहे करेक्ट नथा थी सघनि इलेक्ट्रोमैग्नेटिक जे बेसिस ते। ठीकु आहे, बाक़ी जेकॾहिं असां ऑप्शन ए खे ॾिसूं त उन में चए थो लाइट वेव, रेडियो वेव, माइक्रोवेव, इहे टई जेके आहिनि असांजो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स आहिनि। तो ए असांजो जेको ऑप्शन आहे उहो ए ऑप्शन असांजो जेको आहे उहो सही आहे। ठीकु आहे, प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था MCQ 5 जे तरफ़ ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो द लिस्ट दैट शोज इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव इन ऑर्डर टू इंक्रीज वेव लेंथ इज, चवे थो त उहा लिस्ट असांखे ॿुधायो इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जी जंहिंजी वेवलेंथ जेका आहे उहा तरतीब सां इंक्रीज़ थिए थी। ठीकु आहे, यानी पहिरें जी जेका वेवलेंथ आहे उहा घटि आहे, ॿिए जी थोरी वधीक आहे ऐं टे जी वरी अञा वधीक आहे। ठीकु आहे, अहिड़े नमूने सां जेको आहे त ऑर्डर में असांखे ॿुधायो त कहिड़ियूं जेके वेव्स आहिनि, कहिड़ा जेके इलेक्ट्रोमैग्नेटिक रेज़ आहिनि जंहिंजी ऑर्डर में जेको आहे वेवलेंथ जेको आहे उहा इंक्रीज़ थिए थी। तो असांखे ही कुझु ऑप्शन ॾिना विया आहिनि प्यारा ॿारो। इन में चए थो त माइक्रोवेव, एक्स रेज़ ऐं गामा रेज़ आहिनि। ॿियो ऑप्शन आहे असां वटि माइक्रोवेव, गामा रेज़ ऐं एक्स रेज़ आहिनि। टियों ऑप्शन आहे असां वटि एक्स रेज़, गामा रेज़ ऐं माइक्रोवेव्स, ऐं टियों ऑप्शन आहे असां वटि वरी गामा रेज़, एक्स रेज़ ऐं माइक्रोवेव। ठीकु आहे, तो प्यारा ॿारो अगरि जेकॾहिं असां हिन चइनी ऑप्शन में ॾिसूं त असांजो जेको ऑप्शन बीहे थो उहो बीहंदो असांजो डी ऑप्शन। छाजे करे, उहो इन जे करे त गामा रेज़ जूं जेके वेवलेंथ हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो उहे असांजूं घटि हूंदियूं आहिनि। उन खां पोइ वरी एक्स रेज़ जी जेका वेवलेंथ हूंदी आहे उहा थोरी वधीक हूंदी आहे। उन खां पोइ माइक्रोवेव जी जेका वेवलेंथ हूंदी आहे उहा वरी अञा थोरी वधीक हूंदी आहे। यानी जेकॾहिं असां ऑर्डर जी ॻाल्हि कयूं, जेकॾहिं असां तरतीब जी ॻाल्हि कंदासीं त असांजो जेको ऑप्शन डी आहे उहो असांजो करेक्ट ऑप्शन आहे। ठीकु आहे, उन खां बाद में प्यारा ॿारो हींअर असीं हलूं था MCQ 6 जे तरफ़ ऐं उनजी स्टेटमेंट में चवे थो द टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव यूज्ड इन सिक्योरिटी स्कैनर्स एट नाइट आर, चए थो त कहिड़ियूं इलेक्ट्रोमैग्नेटिक वेव्स जूं टाइप्स आहिनि जेके राति जे टाइम में एज़ अ सिक्योरिटी स्कैनर जे तौर ते यूज़ कयूं वेंदियूं आहिनि। तो प्यारा ॿारो जेकॾहिं असां ॾिसंदासीं त असांखे ऑप्शन ॾिए थो इंफ्रारेड, माइक्रोवेव, रेडियो वेव ऐं एक्स रेज़। तो असां हिन शइ खे प्यारा ॿारो डिस्कस करे चुका आहियूं त जेके सिक्योरिटी पर्पज़ जे लाइ या नाइट विजन जे लाइ जेके रेज़ यूज़ कयूं वेंदियूं आहिनि उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, उहे हूंदियूं आहिनि प्यारा ॿारो इंफ्रारेड। ठीकु आहे, त हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो थींदो असांजो ऑप्शन ए, यानी सिक्योरिटी पर्पज़ जे लाइ जेके वेव्स असां यूज़ कंदा आहियूं उहे हूंदियूं आहिनि असांजूं जेको आहे इंफ्रारेड। ठीकु आहे, उन खां बाद में असां 7 MCQ जे तरफ़ हलूं था। तो उन में चवे थो अ नैरो बीम ऑफ वाइट लाइट passes from air into the glass and is refracted. The wave characteristic remains unchanged in its, चवे थो कंहिं नैरो बीम मां जेका वाइट लाइट आहे उहा पास थी थिए एयर खां ग्लास में ऐं उते छा थी थिए, उहा लाइट उते रिफ्रेक्ट थी थिए। ठीकु आहे, उन खां पोइ चए थो त
उन लाइट जी जेकॾहिं असां प्रॉपर्टी जी ॻाल्हि कयूं, उन कैरेक्टरिस्टिक जी ॻाल्हि कयूं त कहिड़ी कैरेक्टरिस्टिक आहे, कहिड़ी उन जी प्रॉपर्टी आहे जेका चेंज न थींदी। यानी जेकॾहिं असां हिकु मीडियम मां ॿिए मीडियम में लाइट खे ट्रेवल करायूं था, लाइट खे मोकिलियूं था, त उन दौरान कहिड़ी प्रॉपर्टी आहे लाइट जी जेका चेंज न थी सघंदी। तो इन जे लाइ असांखे ऑप्शन ॾिए थो प्यारा वारो, चवे थो त छा उन जी डायरेक्शन चेंज न थींदी यानी सेम रहंदी, या चवे थो त उन जी फ्रीक्वेंसी सेम रहंदी, या चवे थो त उन जी स्पीड सेम रहंदी, या उन जी वेवलेंथ सेम रहंदी। तो प्यारा ॿारो, तव्हांजे दिमाग़ में इहा ॻाल्हि हुजणु घुरिजे त जॾहिं लाइट जेका आहे उहा हिकु मीडियम खां ॿिए मीडियम में ट्रेवल कंदी त उन जी जेका फ्रीक्वेंसी आहे उहा सेम रहंदी, यानी उहा चेंज न थींदी। त हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो थींदो ऑप्शन बी। उन खां बाद में हींअर असीं हलूं था वरी MCQs 8 जे तरफ़, ऐं उन जी स्टेटमेंट चवे थो द टाइप्स ऑफ वेव दैट आर यूज्ड इन द टेलीविज़न रिमोट कंट्रोल। ऑप्शन ए रेडियो वेव्स, ऑप्शन बी इंफ्रारेड वेव्स, ऑप्शन सी अल्ट्रावायलेट वेव्स एंड ऑप्शन डी विजिबल लाइट। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हिन जी स्टेटमेंट चवे थो त कहिड़ियूं जेको आहे त वेव्स जूं टाइप्स आहिनि जेके असां रिमोट कंट्रोल में यूज़ कंदा आहियूं टेलीविज़न हलाइण जे लाइ। ठीकु आहे। यानी जॾहिं असां टेलीविज़न जा यानी टीवीअ जा जेके असां चैनल वग़ैरह चेंज कंदा आहियूं या उनजो वॉल्यूम वग़ैरह घटि वधि कंदा आहियूं, त रिमोट जे थ्रू असां उनखे कंट्रोल कंदा आहियूं, त उन रिमोट मां जेके वेव्स निकिरंदियूं आहिनि उहे कहिड़ियूं हूंदियूं आहिनि। तो असांखे ही कुझु ऑप्शन ॾिना विया आहिनि प्यारा ॿारो, त हिन जो जेको करेक्ट ऑप्शन थींदो उहो थींदो असांजो बी। ठीकु आहे, यानी इंफ्रारेड वेव्स। तो प्यारा ॿारो, इंफ्रारेड वेव्स जेके आहिनि उहे असां रिमोट कंट्रोलर्स में यूज़ कंदा आहियूं। तो उन खां बाद में हींअर असीं हलूं था MCQ 9 जे तरफ़। हुन में चवे थो द कलर दैट इज़ लीस्ट डेविएटेड बाय अ प्रिज्म इज़। चवे थो त उहो कहिड़ो कलर आहे जेको प्रिज्म में घटि में घटि मुड़ंदो आहे। ठीकु आहे। यानी ॿिया जेके कलर आहिनि उहे घणा मुड़ंदा आहिनि, उहे जेके आहिनि घणा बेंड थी वेंदा आहिनि, पर उहो कहिड़ो कलर आहे जेको घटि में घटि बेंड थींदो आहे, घटि में घटि मुड़ंदो आहे। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, हिते असांखे 4 कलर ॾिना विया आहिनि। हिकिड़ो आहे वायोलेट, ॿियो आहे ग्रीन, टियों आहे रेड ऐं चौथों आहे येलो। तो हीअ शइ मां तव्हांखे ऑलरेडी जेको आहे त लेक्चर्स में पढ़ाए आयो आहियां प्यारा ॿारो, त जॾहिं प्रिज्म में असां लाइट दाख़िल कंदा आहियूं त उहा 7 कलरनि में टुटंदी आहे, ऐं वधि में वधि जेको डेविएट थींदो आहे यानी मुड़ंदो आहे उहो कलर हूंदो आहे असांजो वायोलेट। ठीकु आहे। जेको घटि में घटि कलर मुड़ंदो आहे उन प्रिज्म में उहो हूंदो आहे वरी असांजो रेड कलर। ठीकु आहे प्यारा ॿारो। त हिते जेको असांजो ऑप्शन थींदो उहो थींदो ऑप्शन सी। उन खां बाद में लास्ट MCQ जे तरफ़ हलूं था, जेको आहे असांजो 10। हिन में चवे थो द ऑप्टिकल फिनोमेना in which the splitting of white light into 7 distinct colors occur is called। चवे थो त उहो कहिड़ो फिनोमेना आहे जंहिंजे तहत जेका लाइट आहे उहा टुटे थी 7 कलरनि में, उन फिनोमेना खे, उन प्रोसेस खे असां छा था चऊं। तो इन जे लाइ ऑप्शन ॾिए थो असांखे, छा असां उनखे रिफ्रैक्शन चवंदा आहियूं, या उनखे रिफ्लेक्शन चवंदा आहियूं, या उनखे डिस्पर्शन चवंदा आहियूं, या उनखे असां डिफ्रैक्शन चवंदा आहियूं। ठीकु आहे। तो प्यारा ॿारो, जीअं त असां डिस्कस करे आया आहियूं ऐं पढ़ी बि आया आहियूं त जॾहिं वाइट लाइट जेको आहे उहा स्प्लिट थींदी आहे जेको आहे डिफरेंट कलर्स में, त उन प्रोसेस खे असां चवंदा आहियूं डिस्पर्शन ऑफ लाइट। ठीकु आहे। त हिते जेको असांजो करेक्ट ऑप्शन आहे उहो आहे ऑप्शन सी, यानी डिस्पर्शन ऑफ लाइट। ठीकु आहे प्यारा ॿारो। तो मूंखे उमेद आहे त तव्हांखे ही MCQ जेके आहिनि उहे सुठे नमूने सां सम्झ में अची विया हूंदा। तो हिन लेक्चर खे हिते असां ख़तमु था कयूं। इंशाअल्लाह नेक्स्ट लेक्चर में वरी असां नए टॉपिक सां गॾु मिलंदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।